PTI चेयरमैन इमरान खान साहब पंजाब के वॾे वज़ीर जी मुलाक़ात। चौधरी परवेज़ इलाही तरफ़ां लॉन्ग मार्च की मुकम्मल हिमायत जो ऐलान। मुलाक़ात दौरान ॿिन्ही अॻवाननि तरफ़ां मुल्क की ख़राब माशी सूरत हाल ते सख़्त ॻणती ज़ाहिर। इमरान खान चयो आहे त वफ़ाक़ी सरकार हर महाज़ ते नाकाम थी चुकी आहे। लॉन्ग मार्च हक़ीक़ी आज़ादी लाइ जिहाद आहे। अवाम जो जोश ऐं जज़्बो ॿुधाए रहियो आहे त लॉन्ग मार्च नई तारीख़ लिखंदो। इमरान खान जो लॉन्ग मार्च इनकलाब लाइ न पर पंहिंजी मर्ज़ीअ जो आर्मी चीफ लगाइण लाइ आहे। नून लीग जे क़ाइद ऐं अॻूणे वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ चयो आहे त इमरान खान जो इनकलाब अवाम संदसि 4 वरहनि जी हुकूमती दौर में ॾिसी चुको आहे। ॿियनि खे चोर कोठींदड़ पाण सभ खां वॾो चोर निकितो। लॉन्ग मार्च न पर इनकलाब लाइ निकिरी रहियो आहियां। शहबाज शरीफ़ ऐं राणा सनाउल्ला तयार थी वञो। तव्हांजा हैंडलर्स बि ॾिसंदा त सभ खां वॾो अवामी समुंड इस्लामाबाद पहुचंदो। अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान जो सियालकोट में कारकुननि खे ख़िताब। सियालकोट में कॉलेज जे कन्वेंशन खे ख़िताब कंदे चई त जंहिं क़ौम में इंसाफ़ न हुजे उहा तबाह थी वेंदी आहे। जानवरनि जे मुआशिरे में इंसाफ़ न हूंदो। ताक़तवर जो कानून हलंदो आहे। इंसाफ़ इंसानी मुआशिरे में हूंदो आहे जिते कमज़ोर ऐं ताक़तवर बराबरि हूंदा आहिनि। मुल्क में इंसाफ़ न हुजण सबबि असां दुनिया खां पोइते रहिजी विया आहियूं। इमरान नियाज़ी ख़तरनाक रांदि खेॾी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान नियाज़ी अरशद शरीफ़ जे क़त्ल ते सियासत करे इदारनि ते इल्ज़ाम लॻाए रहियो आहे। इमरान नियाज़ी हथ ठोकियनि इल्ज़ामनि खां पासो करे। इमरान खान के लॉन्ग मार्च रोकण वाली हुकूमती इस्तदा रद्द। सुप्रीम कोर्ट तोहीन अदालत केस में इमरान खान का 31 अक्टूबर ताईं जवाब तलब करे वठो। चीफ जस्टिस रिमार्कनाथ इमरान खान तरफां संदसि वकील ख़ातिरी कराई हुई। इमरान खान के बयान में लगे थो त खेस अदालती हुकुम बाबत आगाह कयो वियो। इमरान खान चयो त हू सुप्रीम कोर्ट रंडकू हटाइण जो चयो आहे त असल सवाल इहो आहे त इमरान खान के छा ॿुधायो वियो। इमरान खान अदालत में अची वज़ाहत करे त खेस कंहिं छा चयो हो। सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ़ जो पिम्स अस्पताल में पोस्टमार्टम मुकम्मल। मेडिकल बोर्ड जे सिफ़ारिश ते मर्द जो एक्सरे ऐं CT स्कैन बि कयो वियो। पिम्स अस्पताल जे 8 रुकनी मेडिकल बोर्ड अरशद शरीफ़ जो पोस्टमार्टम कयो। पोस्टमार्टम बाद अरशद शरीफ़ जो मर्द क़ाइद आज़म अस्पताल मुंतक़िल। अरशद शरीफ के कत्ल बाबत कीनिया पुलिस जो यू-टर्न। कीनिया पुलिस जो चवणु आहे त रोकण की कोशिश दौरान पहिरीं अरशद शरीफ की गाड़ी में JSU ऑफिसर से फायरिंग कई वई। गोली लॻण सबबि एक एहलकार ज़ख़्मी थियो। जवाबी फायरिंग दौरान एक गोली अरशद शरीफ के मथे में लगी। कीनिया मीडिया रिपोर्ट्स मूजिब अरशद शरीफ ऐं खुरम अहमद वाक़े वारो ॾींहुं इंटरटेनमेंट क्लब में गुज़ारियो। इंटरटेनमेंट क्लब में मशहूर शूटिंग रेंज पिणु आहे जिते अक्सर पाकिस्तानी शौक़ सां ईंदा वेंदा आहिनि। सहाफ़ी अरशद शरीफ़ के कत्ल की जांच लाइ घरू खाते पारां जोड़ियल टीम में तब्दीली। जांच टीम 3 मेंबरनि मां घटि करे 2 रुकन कई वई। घरू खाते मूजिब नई जांच टीम FIA ऐं IB जे सीनियर ऑफिसरनि ते बदल हूंदी। वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त जांच टीम फौरी तौर कीनिया रवानी थींदी। हक़ीक़तुनि खां अवाम खे आगाह कयो वेंदो। इमरान खान के ख़बर हुई त अरशद शरीफ ते हमलो थियण वारो आहे। ॿुधाए त कंहिं खेसि इतला ॾिनो। जान के ख़तरो हुअण बावजूद इमरान खान अरशद शरीफ के परॾे वञण जो छो चयो। इतलात खाते ऐं ट्रांसपोर्ट खाते जे सूबाई वज़ीर
शर्जील इनाम मेमर चवाए त ॿिनि सूबनि में हुकूमत हुअण बावजूद इमरान खान अरशद शरीफ के तहफ़ुज़ फराहम छो न कयो। इमरान खान अरशद शरीफ जी मौत ते सियासत करे रहियो आहे। मुल्क में अनारकी ऐं वॻोड़ पैदा करणु चाहे थो। सिंध जो अवाम इमरान जी दगाबाज़ी खे चङी रीति सम्झी वियो आहे। इमरान खान रुगो इक़्तिदार लाइ जिहाद करे रहियो आहे। इमरान खान लॉन्ग मार्च न पर लाहौर खां इस्लामाबाद शार्ट मार्च जो ऐलान कियो आहे। इमरान खान पीपल्स पार्टी जीअं कराची खां इस्लामाबाद मार्च करे ॾेखारे। वफ़ाक़ी वज़ीर शेर रहमान चयो आहे त मूं तहरीक इंसाफ़ खे चैलेंज कयो हो त हू पीपल्स पार्टी जहिड़ो मार्च नथा करे सघनि। इमरान खान जो शार्ट मार्च GT रोड तां थी GT रोड ते ई ख़तमु थी वेंदो। माण्हू इमरान खान जी ॾफेड़ वारी सियासत जो हिसो नथा बणिजणु चाहिनि। वफ़ाक़ी वज़ीर शाज़ियात अमरी चयो आहे त इमरान न्याज़ी खे वधीक चोरियूं पकड़ण जो डपु आहे। सिंध में आसिफ अली ज़रदारी जे जियालनि इलेक्शन में इमरान खान खे पंहिंजी औकात यादि ॾियारी। मुल्तान में इमरान खान खे बदतरीन शिकस्त मिली। न्याज़ी साहब बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि में 14 अरब रुपया विरहाए पोइ मार्च कयो। इमरान खान असद उमर ऐं फवाद चौधरी ख़िलाफ़ तौहीन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी। नोटिस कमीशन न पर सेक्रेटरी जारी कया आहिनि। जेसिताईं इहो मसइलो हल नथो थिए तेसिताईं उहो शूकाज़ नोटिस गैर क़ानूनी आहे। PTI वकील अनवर मंसूर जा इलेक्शन कमीशन में दलील। कमीशन रिमार्क्स ॾिना त इमरान खान 10 नवंबर ते पेश न थियो त फर्ज़ जुर्म लागू करण खां सवाइ को ॿियो रस्तो न हूंदो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जो सऊदी में कैद पाकिस्तानियुनि लाइ वॾो ऐलान। मस्जिद नबवी में ॾफेड़ केस में कैद समूरनि पाकिस्तानियुनि खे आज़ादु करण जो हुकुम। सऊदी वली अहद वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी दरख़्वास्त ते गिरफ़्तार पाकिस्तानियुनि खे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो। मदीने मुनवरा में अदालत 3 पाकिस्तानियुनि खे 8 ऐं 3 खे 6 साल कैद जी सज़ा ॿुधाई हुई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां जर्मन कौंसल खाने जो दौरो। कौंसल खाने अचण ते कौंसल जनरल डॉक्टर लॉर्ड्स तरफ़ां आसिफ अली ज़रदारी जी शानदार आजियां खेसि जर्मन झंडे जी रंगीन वारी सिंधी टोपी पेश कई वई। मुलाक़ात दौरान पाक जर्मन लाॻापन ऐं गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठ। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां एशियन डेवलपमेंट बैंक जे सेंट्रल एंड वेस्ट एशियाई डायरेक्टर जनरल योगेन ज़ोफ जी मुलाक़ात। DG एशियाई बैंक तरफ़ां ॿोॾि मुतासिरनि जे घरनि जी अॾावत में सिंध हुकूमत जी मदद करण जी ख़ातिरी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त ॿोॾि सबबि 8 लख घरनि खे नुक़सानु थियो आहे। मुतासिर इलाइक़नि मां पाणी जी नेकाली जो कमु जारी आहे। पाणी नेकाल थींदे ई घरनि जी अॾावत शुरू कई वेंदी। तालीम खाते में वधीक 5000 भर्तियुनि लाइ पब्लिक सर्विस कमीशन खे ख़त। सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह चयो आहे त तालीम खाते में 2315 सेकेंडरी स्कूल टीचर 16हीं ग्रेड में भर्ती कया वेंदा। 17हीं ग्रेड में 1564 सब्जेक्ट स्पेशलिस्ट, 300 हेड मास्टर ऐं 580 स्कूल एग्जीक्यूटिव सर्विस जा ऑफिसर भर्ती कया वेंदा। कराची में शिकारपुर वासी ॿोॾि मुतासिर ॿाड़ी सां जिनसी ज़्यादती वारे मामले जा वधीक इंकशाफ। डिफेंस मां गिरफ़्तार कयल मुख्य जवाबदार सांगर वासी ऑनलाइन टैक्सी ड्राइवर निकितो। जवाबदार ॿाड़ी खे अगवा करण बैदि डिफेंस में हलंदड़ गाॾी में 40 मिंटनि ताईं ऐं 2 दरिया वटि जिनसी ज़्यादती जो निशानो बणायो। गिरफ़्तार जवाबदार ख़ालिद टंडो अलायार खां कराची मुंतक़िल। एडिशनल IG कराची जावेद आलम ओढे चयो आहे त जवाबदार ख़ालिद ऐं ग़ुलाम रसूल हिकु ई घर में रहंदा हुआ। जवाबदारनि ॾोह जो एतराफ़ कयो आहे। सनन DNA करायो वेंदो। पुलिस CCTV कैमराउनि जी मदद सां 3 ॾींहंनि अंदरि जवाबदारनि जो पतो लॻाए खेनि गिरफ़्तार कयो।
सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस अहमद अली शेख क्लिफ्टन में बोर्ड मुतासिर बाड़ी से ज़्यादती जो नोटिस वठी छॾियो। DIG साउथ SSP साउथ सुभाणे अदालत में तलब वाक़ई की तफ़सीली रिपोर्ट पेश करण जो भी हुकुम। सिंध हाई कोर्ट जी रजिस्ट्रार चयो आहे त चीफ जस्टिस अख़बार में छपियल ख़बर ते वाक़ई जो नोटिस वरितो। पोलियो खिलाफ जंग में रुधल पोलियो टीम के हर कारकुन के हौसले और जज्बे के सलाम पेश करा थो। बुज़दिलाणु कार्रवायूं पुलिस ऐं दहशतगर्दी खिलाफ पाकिस्तान के अज़म के रोके नथी सघन। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बलोचिस्तान के शहर पशीन में पोलियो टीम ते हमले की मुज़म्मत ऐं वाटसन साहब सोच तोड़े हमदर्दी जो इज़हार कंदे चयो आहे त वाक़े में मुलविस जवाबदारन के जल्द गिरफ्तार करे सख्त सज़ा ॾिनी वेंदी। नेपरा बिजली में 9 पैसा फी यूनिट महांगी करण की मंजूरी दे छड़ी। वाइपेदारन ते $1 अरब $10 करोड़ जो भार पवंदो। नेपरा अथॉरिटी सितंबर की FCA की दरख्वास्त ते ॿुधणी मुकम्मल। नेपरा चेयरमैन जो चवणु आहे त ॿारनि जी क़ीमतुनि में वाध सबबि इज़ाफ़ो करण मजबूरी आहे। ईंदड़ महीने बिजली सस्ती थियण जो भी इम्कान आहे। बावड़े बरसा रावती के कच्चे वारे इलाके में पुराने तकरार ता नींगर कतुल। गोठ अमीर बख्श धूंधो में शहर बिरादरी ऐं तकरार हलदड़ की फायरिंग में 8 वरे जो सईद अहमद धोधो मारिजी वियो। वाक़े बैदि धुरिन में छिकटान बरक़रार, इलाके में ख़ौफ़ वारी लहर। टंडे मोहम्मद खान वेझो इंसानियत के लॼाईंदड़ वाक़ियो। ॻोठ कमाल खान राशिदानी में जवाबदारन ताज़े ॼावल ॿार के वण में टंगे क़तल करे छॾियो। इतला ते हद जी पुलिस इलाज तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो।